पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़ो चयो आहे त वॾी मुश्किल सां इलेक्शन जी तारीख़ मिली आहे। मुल्क में 8 फ़रवरी ते आम चूंडूं थींदियूं। निसार खोड़ो जो चवणु हो त इतिहाद ठहंदा रहंदा, सियासत इन जो ई नालो आहे। नौजवान इलेक्शन में हिसो वठी पंहिंजो किरदारु अदा कनि। अव्हां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़ो चयो आहे त वॾी मुश्किल सां इलेक्शन जी तारीख़ मिली आहे। मुल्क में 8 फ़रवरी ते आम चूंडूं थींदियूं। निसार खोड़ो जो चवणु आहे त इतिहाद ठहंदा रहंदा आहिनि, सियासत इन जो ई नालो आहे। नौजवान इलेक्शन में हिसो वठी पंहिंजो किरदारु अदा कनि। अहम ख़बर अव्हां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़ो चयो आहे त वॾी मुश्किल सां इलेक्शन जी तारीख़ मिली आहे। मुल्क में 8 फ़रवरी ते आम चूंडूं थींदियूं। निसार खोड़ो जो चवणु हो त इतिहाद ठहंदा रहंदा, सियासत उन जो ई नालो आहे। नौजवान इलेक्शन में हिसो वठी पंहिंजो किरदारु अदा कनि। पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़ो चयो आहे त वॾी मुश्किल सां इलेक्शन जी तारीख़ मिली आहे। मुल्क में 8 फ़रवरी ते आम चूंडूं थींदियूं। निसार खोड़ो जो चवणु हो त इतिहाद ठहंदा रहंदा, सियासत इन जो ई नालो आहे। नौजवान इलेक्शन में हिसो वठी पंहिंजो किरदारु अदा कनि। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़, आगाह कजो, पीपल्स पार्टी अॻवान निसार खोड़े मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे, छा अपडेट आहिनि अव्हां वटि? बिल्कुल अशफाक, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई, मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई हुई। संदसि जो चवणु त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क में जमहूरियत जी मज़बूती जे हवाले सां नओं जेको मीसाक जमहूरियत ऐं मीसाक इकानमी जी तश्कील जे हवाले सां समूरी सियासी पार्टियुनि खे न सिर्फ़ु दावत ॾिए थी, बल्कि मुल्क में जमहूरियत जी मज़बूती जे हवाले सां समूरी जेके जमायतूं आहिनि उन विच में नओं मीसाक जमहूरियत ऐं मीसाक मैशत जी ज़रूरत आहे। निसार खोड़े जो चवणु त पहिरीं सिर्फ़ु ॿिनि पार्टियुनि में, जिन में पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जे विच में मीसाकी जमहूरियत ते सयूं कयूं हुयूं, हाणे समूरी जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि जे विच में मीसाकी जमहूरियत जे हवाले सां तश्कील जे वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं पाकिस्तान जी जमहूरी सियासत कमज़ोर आहे, जंहिंखे मज़बूत करण जे हवाले सां समूरी सियासी जमायतुनि खे किरदारु अदा करणो पवंदो। निसार खोड़े इहो चवणु त मुल्क माशी तौर ते न सिर्फ़ु मज़बूत करण जी ज़रूरत आहे, बल्कि हिन जेका मुल्क जी मजमूई जेका सूरत हाल आहे उन में चार्टर इकानमी खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। ऐं जेको इतिहाद करणु ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ु चूंड विढ़णु सियासी जमायतुनि जो हक़ु आहे, पर जमहूरियत खे कमज़ोर न थियणु घुरिजे। संदसि चवंदो पीपल्स पार्टी समूरी सियासी जमायतुनि सां ॻाल्हि ॿोल करण जे हवाले सां दरवाज़ा खुलिया आहिनि। इन हवाले सां चूंडुनि में अगरि जेकॾहिं जमायत अक्सरियत हासिल न कई त मुल्क में महफ़ूज़ जेका मखलूत हुकूमत जुड़ंदी ऐं सियासत में सिखण जे हवाले सां उमिरि जी का बि हद न आहे। संदसि चवणो त बुज़ुर्ग हुजनि या जवान हुजनि, सियासत सभु सिखंदा आहिनि। पीपल्स पार्टी में बुज़ुर्ग जेके आहिनि उहे ज़रदारी साहब तरफ़ आहिनि ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बयान जे तरफ़ जेके आहिनि उहे नौजवान बि आहिनि। ऐं संदसि इहो चवणो हो त असां पीपल्स पार्टी जे हवाले सां सभु न सिर्फ़ु पंहिंजी क़यादत सां गॾु आहियूं, बल्कि मुल्क हिन वक़्तु जहिड़ी तरीक़े सां अवामी नुमाइंदनि खां फुरियो वियो आहे, अहिड़ी तरह सां 8 फ़रवरी जी चूंड कराए मुल्क अवामी नुमाइंदनि जे हवाले करण जी ज़रूरत आहे। ऐं तकबंदी जी जेका आख़िरी जेका इशाअत आहे उनखे फौरी इंतख़ाबी शेड्यूल जे हवाले सां न सिर्फ़ु ऐलान कयो वञे, बल्कि इलेक्शन कमीशन शफ़ाफ़ चूंड जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा कंदे करे, छाकाणि जो का बि जमायत चूंड में आङुरियूं न खणे। संदसि बि चवनि पोलिंग स्टेशन ऐं पोलिंग एजेंटनि खे महफ़ूज़ बनायो वञे। इलेक्शन जे ॾींहुं वोटनि जी जेका ॻणप आहे मुकमल करण जे हवाले सां फौरी पोलिंग नतीजनि जे हवाले सां फार्म जारी कया वञनि। शफ़ाफ़ चूंड जे नतीजे में कंहिं बि जमात खे एक्सेस मिले त उहो हुकूमत जोड़े। संदसि चवणो त अगरि कंहिं जमात खे चूंड में एक्सेस नथी मिले त पोइ मुल्क में मखलूफ़ हुकूमत जुड़ंदी ऐं इलेक्शन खां अॻु कंहिं सियासी जमात खे सीट जे हवाले सां दावा करणु इहो इलेक्शन कमीशन जे मथां ख़ुदि सवालिया निशान बणिजे थो। पीपल्स पार्टी में सभु हिकु आहिनि ऐं पार्टी क़यादत में को बि इख़्तिलाफ़ न आहे। पीपल्स पार्टी में फ़ैसिला इतफ़ाक़ राय सां कया वेंदा आहिनि ऐं मुल्क जी 65% जेका आबादी उहा नौजवाननि ते मुश्तमिल आहे। बिलावल भुट्टो नौजवाननि जी न सिर्फ़ु अक्सरियत सां मुख़ातिब थींदे चयो आहे, बल्कि पीपल्स पार्टी जो यौम तासीस 30 नवंबर ते कोयटा में थींदो ऐं उन वॾे जलसे जी शुरूआति दुपहर 1 वॻे थींदी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी में ख़िताब कंदो। संदसि इहो चवणो त इक़बाल नूरी, अरसलान खान, उरूज फातिमा समेत सोसाइटी सां जेको तालुक़ रखंदा आहिनि माण्हू, उहे पिणु वॾी तइदाद में पीपल्स पार्टी में शमूलियत जेके उन्हनि ऐलान कयो आहे।
त इहो न सिर्फ़ु निसार खोड़े पारां बयान जारी कयो वियो बल्कि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई वई आहे। संदसि चवणो हो त पीपल्स पार्टी न सिर्फ़ु पंहिंजी क़यादत सां गॾु आहे बल्कि नौजवान हुजनि या बुज़ुर्ग हुजनि, असां सभु गॾु आहियूं। यशपाल फयाज़ कुरैशी, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।